भला ने भागा सुबह साण कने रुअण शुरू कयो थई मुके खीर खपे अरे आ गुणो चे त चाय खपे हाने तो चवी त खीर खपे उठाने उठो अरे वरी छा थियो? अरे बाबा कुछ कोन न थियो तमा जी पंहिंजे ओताक में चिल्म मां बुड़का कढो मुंहिंजी चिल्म में रही तुझे या अख में अची पई आहे अख कीअं न पवंदी सुबुह थियो न आहे या चिल्म शुरू थी न आहे तव्हांजो मंझंदि करे उथंदा अथव घर जे कम जो को ख्याल को कमकार कजे को सुध संभालजे सभागी अरे घर जी सुध संभालण लाइ तूं जो वेठी आई अरे जीअं तुझे बच्चन जी फौज मुंहिंजे ॿारनि जे पुठियां न पओ हाणे ओह छो ॿार सभु मुंहिंजा आहिनि छा तव्हांजा कोन्हनि बराबर बराबर ॿार तुंहिंजा आहिनि इन करे त 12 माह ॾींहुं सुबुह मर्दाने मारा कुटी लॻाए ॾिनी अथई उथ हाणे मुके खीर ॾियो न मुके खीर खपे उथ भला उथ अञा सुम्हियो पिया उथ उथ मुके खीर खपे अरे सेठानी ओ सेठानी छा आहे चओ भला ॿार ऐं सेठाणी जी रट लॻाए ॾिनी अथई ॿाहिरि दर ते दरोगे जो नौकर बीठो आहे ही खत खणी आयो आहे ही खत खणी आयो आहे हा खत अरे वरी कंहिंजो खत आहे तव्हां ॿुधो कोन छा अरे ॿुधुम अब मंझंदि लिखियल छा आहे उहो त ॿुधाए तोबा मुंहिंजा भॻवान अञा खत खोलियो ई कोन अथमि त सवालनि मथां सवाल तव्हांजा मां को ज्योतिषाणी आहियां छा जो खत खोलण खां अॻुवाट ई ख़बर पवंदमि त खत में छा लिखियल आहे माफ़ कर बाबा माफ़ कर ॾो कयूं जो तोखां पुछुम त कंहिंजो खत आहे ऐं कंहिंजो बि हुजे मूंखे छा आहे करिणो बंसे ओ बंसे जी सेठ साहिब ऐं तव्हां चिलम त खणी आ इजो खणी आयमि साईं हा हाँ वठो तव्हांजी चांहि सेठाणी हू माण्हू अञा जवाब जे इंतज़ार में ॿाहिरि बीठो हूंदो छा लिखी मोकिलियो अथई दरोगा जी ज़ाल मानीअ लाइ नींड ॾिनी अथसि मानीअ लाइ नींड छो भला धीअ जी पक ॾिनी अथई छा धीअ जी पक न धीअ सां आहे कहिड़ी न लछण न टपड़ केरु वठंदो इन जी धीअ सावत्रीअ जे पुट लाइ माइटी चई सावत्रीअ ॻाल्हि कई हुई अरे जे धीअ जी पक न ॾिनी अथई को मौक़ो बि कोन्हे त पोइ नींड छो मोकिली अथई अरे बाबा सुभाणे होली आहे न हा सो मानी मोकिलाई अथई मुंहिंजी ऐं सरवेल जे ज़ाल जी ओह त चइबो त ज़ालुनि जी मजलिस आहे हा अच्छा भला ॿुध ॿारनि खे त वठी वेंदीअ न हाँ चओ त पाड़े जे ॿारनि खे वठी वञा हाणे भागन भरी वो माण्हू ॿाहिरि इंतज़ार में बीठो आहे जवाब लाइ हुनखे जवाब ॾेई आ वञी अरे न भागा हाणे तूं त उथ उथी ॾोघ पंहिंजी चांहि सुबुह खां वठी थधी बर्फ़ जहिड़ी थी वई हेॾा तुंहिंजी चांहि थी ठरे होॾा हिननि जी चांहि ठरी बर्फ़ थी वई सॼो ॾींहुं मुंहिंजो इन्हनि चांहियुनि में थो वञे भला केॾी महिल टाइम मिले त कहिड़ो कमु त करियां
त हाणे मां खणी हुनखे जवाब ॾियां लिखी मोकिलियांसि तव्हां लिखी मोकिलींदा महिरबानी करियो मूंखे जॾहिं टाइम मिलंदो न तॾहिं मां पाण ई हुनखे जवाब ॾींदसि छॾियो तंहिंजी माना त मूंखे जवाब लिखणु ईंदो ई कोन्हे न बाबा तव्हांखे त सभु कुझु ईंदो आहे हाणे मुंहिंजी जिंद छॾियो छा वञे तव्हांजो ज़ालुनि जे ॻाल्हियुनि में अरे सेठाणी हाणे घणो वक़्तु लॻंदो बीठो हुज बाबा बीठो हुज जेसि ताईं सेठाणी वांदी थींदी मानीअ जो वक़्तु थी वेंदो पाण सां गॾु वठी वञजांसि तोबा मुंहिंजा भॻवान तोबा हाणे तव्हांखे त आराम ईंदो ई कोन लिखी वठो भला तव्हीं लिखो हा त इहा ॻाल्हि चओ न अरे बंसे ओ बंसे चओ सेठ साहिब हिकिड़ो कमु कर हितां ओताख मां लिखण जो सामान त खणी आ जेको चओ साईं ऐं ॿुध हा। छा छा खणी ॾे जेकी चओ साईं कलम कलम मस मस कागज़ कागज़ हा बरोबर ॿुध हा छा सम्झे सभु सम्झी वियुमि साईं हा ऐं ॿुध हा उहो कागज़ कहिड़े रंग जो खणी ॾे आसमानी रंग जो उहो त ख़तम थी वियो न साईं हा ख़तम थी वियो त पोइ अछे रंग जो ई खणी अच हा खणी थो अचां ॿुध हा साईं ॿियो छा छा खणी ॾे जेकी तव्हां चओ साईं अरे इहो बि को ॿुधाइण जी ॻाल्हि आहे छोरा कलम में मस खणी आ साईं मां ईअं थो कयां न मां सभु कुझु थो खणी अचां हा हा अरे ॻाल्हि ॿुधले पहिरीं हा हिकिड़ो कमु कर अॻो पोइ तव्हां अलमारी मां हिकु ॻाढ़े रंग जो लिफ़ाफ़ो बि खणी अचिजे लिफ़ाफ़ो ऐं लिफ़ाफ़ो किथे पियो अथई पेतीअ में पियो अथई ॻाढ़ी पेतीअ में हा हा ऐं ॻाढ़ी पेती किथे पई आहे किथे भईया साई अलमारीअ में पर साईं इहा अलमारी किथे पई आहे थुक अथई छोरा अलमारी किथे पई हूंदी आहे यादि अची वियो साईं यादि अची वियो हंज जॾो खणी अचां सभु शयूं अची वियूं आओ साईं पन्नो आहे साईं कलम ओ जा साईं मस कुपड़ी उहा बि आहे साईं लिफ़ाफ़ो ये ही लिफ़ाफ़ो साईं थुक अथई छोरा ख़त लिखण खां पहिरीं लिफ़ाफ़ो थो ॾीं पियो माफ़ कयो साईं माफ़ कयो ही छा ने कलम जी निब किथे आहे ऐं तुंहिंजे चवण जो मतिलबु आहे हाणे ख़त जेको लिखणो आहे आङुर ॿोड़े करे लिखां ईअं न आहे साईं टियों ॾींहुं ओताक ते ख़त लिखंदे निब तव्हां खां टुटी पई हुई न ऐं तव्हां वरी दड़ीअ खां ॿाहिरि फिटी कई हुई ठीकु आहे चुप करे बि हाणे पापा मां पंहिंजो कलम खणी अचां पी करे छा पियो करी वञी डुक पए साईं मां जवाब ॾियण अञा ताईं बीठो आहियां अरे हा बाबा हा ॿुधोसीं तुंहिंजो जवाब ई पिया लिखो पापा कलम हा अरे आया आगे जय खबर है त मस में ॿोड़े करे लिखबो आहे हाणे जल्दी करियो दारोगे जो माण्हू ॿाहिरि बीठो आहे जवाब लाइ तरसी इन्हनि हफ़ालनि सां त अधु राति करे छॾींदा तूं ये गोल करे छो बीठा सुकी भी परे थी भी लिखण दे मूंखे अरे मस्त खणी ओॾे छो बीठो आहीं अॻियां अच न मथां चढ़ी भी असांजी प्यारी सुनीता भेण
ॿारनि बचनि सां टाइम ते पहुची वेंदुसि। राम सत्य। हा बा काॾे हो हुनजो नौकर सॾु करी त इहो लिफ़ाफ़ो ॾियांसि इहो। हिते ई त बीठो हुयो, केॾां वियो? ॾिसीस अरे केॾां वे? अरे बाबा तूं केॾां हलियो वे? साईं 4 कलाक थी विया बीठे बीठे, सोचो कलाक अञा लॻंदो त पेट पूजा करे आयुसि। चङो ठीकु आहे, हाणे हिते ई बि किथे वञे न। मां वटि ही ख़त दीवान साहब खे ॾिजां ऐं चइजांसि त सेठ साहब राम सत ॾिनी आहे। छा ॾिनी आहे? राम सत्य। हा वञ। खत लिखजी पूरो थियो? हा पूरो थी वियो। तोखे छा लॻो त राति थी वेंदी? अरे तूं त सॼो ॾींहुं लॻाए छॾी आहे लिखण में। खत आख़िर लिखियो कंहिं आहे? मूं लिखियो आहे। ऐं खत लिखण त मुंहिंजे ॾाएं हथ जो खेल आहे। बराबर बराबर। पर ही पना फाड़े फाड़े किचरो त केॾो कयो अथव? केॾो किचरो आहे? ॿुधो त हिते मूं सातरीअ खे खत लिखी रखियो हो, उहो केॾां वियो? उहो त हिते ई पियो आहे न। अरे घणो ई ॻोल्हियो अथमि। ही वठ न, ही वठ। ॿुधो त ही खत त उहो आहे जेको तव्हां दारोगे खे लिखियो हो। ही ॾिसो तोबा दारोगे वारो खत हिते ई पियो आहे ऐं तव्हां त सावतरी वारो खत हुनखे मोकिले छॾियो। अरे त पोइ छा थियो? खत ई त आहे। ऐं खत ई त आहे, पर खत में ख़बर अथव छा लिखियो हो में? छा? अड़े सावतरीअ मूंखां पुछो हो दारोगे जे धीउ जे लाइ, दारोगे जे धीअ लाइ मूं छा छा खत में लिखियो हो? अलाए छा छा लिखियो हो। छा लिखियोसीं? दारोगे जे धीअ जा लक्षण लिखिया, ॿियो छा लिखियो हो? मतलब ज़ुल्म करे छॾियो न। ही त सचमुच ज़ुल्म थी वियो। ॿियो वरी तव्हांजा त हफ़ाल ईअं आहिनि, हमेशह ईअं कंदा, हमेशह ईअं कंदा। अरे बंसी, ओ बंसी, अरे रोक उन दरोगा जे नौकर खे रोक। रोकीस बाबा रोकीस। हाँ साईं हाँ, रोकियास तो साईं, रोकियास तो। अरे बुद्ध, अरे बाबा केॾां वे? रोकीस बाबा रोकीस। हे भगवान, तौबा मुंहिंजी तौबा।